जमे मोहम्मद नाले कोई शख्स न हो आया ना। इब्राहिम त मोहम्मद इब्राहिम, इसहाक त मोहम्मद इसहाक, यूसुफ त मोहम्मद यूसुफ, अबू बकर त मुंडा में मोहम्मद अबू बकर, उमर त मुंडा में मोहम्मद उमर, उस्मान त मोहम्मद उस्मान, अली त मोहम्मद अली, हसन त मुंडा में मोहम्मद हसन, हुसैन त मुंडा में मोहम्मद हुसैन। ऐं नबी से जो हक़ था त घर में हिक भाती जो नालो मोहम्मद जरूर रखो। मोहम्मद नालो एडो प्यारो आ। असांजा आड़ा बुजुर्ग भी गुजरी चुका आहिनि जो पी जो नालो भी मोहम्मद त पुट जो नालो भी मोहम्मद। मोहम्मद बिन मोहम्मद नालो एडो प्यारो। अड़ा भी असांजा बुजुर्ग गुजरी चुका आहिनि जो 4 पुट चइनी जो नालो मोहम्मद। पहिरियों पुट जाओ नालो रखे मोहम्मद अव्वल, ॿियो पुट जाओ नालो रखे मोहम्मद सानी, टियों पुट जाओ नालो रखे मोहम्मद सालिस, चौथों पुट जाओ नालो रखे मोहम्मद राबे। नालो मोहम्मद एडो प्यारो आ। असांजा उस्ताद साहब है समरकंद बुखारा, ये रूस जूं रियासतूं जेके आज़ाद थियूं आहिनि, ताजिकिस्तान उज़्बेकिस्तान, वो फरमायूं असां समरकंद बुखारा में हिकिड़ो कब्रिस्तान ॾिठोसीं। उन कब्रिस्तान जो नालो हो मोहम्मदी कब्रिस्तान। छा नालो? मोहम्मदी कब्रिस्तान। 400 कब्रूं हुयूं। बोर्ड ते लिखियल हुयो त ही जेके 400 कब्रूं आहिनि सभिनी जो नालो मोहम्मद। सब वक्त जा मुहद्दिस ऐं फ़क़ीह। ऐं बोर्ड ते लिखियल हुयो त इन कब्रिस्तान में उहो खुश नसीब दफन थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद हूंदो ऐं हुजे भी मुहद्दिस। नालो मोहम्मद अथसि पर मुहद्दिस न आहे, उहो भी हिते दफन न थींदो। मुहद्दिस त आहे पर नालो मोहम्मद न अथसि, उहो भी हिते दफन न थींदो। हिते वो खुश नसीब यार दफन थींदो जंहिंजो नालो भी मोहम्मद ऐं हुजे भी मुहद्दिस ऐं फ़क़ीह। नालो एडो प्यारो आ। हज़रत इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह, उन जा 2 शागिर्द हुया। हिक जो नालो अबू यूसुफ, ॿिए जो नालो मोहम्मद। इमाम मोहम्मद ॿुधो हूंदो तव्हां, हसन शेबानी जो पुट हुयो। हसन शेबानी गवर्नर हो। इमाम मोहम्मद ॾाढो सोनो हूंदो, नंढड़ो हूंदो, गवर्नर जो पुट, हसीन। इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह उनखे आॾो न विहारींदा, पोयां विहारींदा। पोइ जन वाला उनजे चेहरे ते ॾाढी आई, पोइ इमाम मोहम्मद खे आॾो विहारियो। इनजे करे मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो, पराई औरत के ॾिसण में एतिरो गुनाह कोन अथव जेतिरो लसे ऐं बेरीश छोकिरे जे ॾिसण में गुनाह अथव। छो त माईअ खे ॾिसंदव त टिजंदव त मथां पुजो हुनजे, बेइज़ती न करे। छोरे ॾे निहारींदव त हू त ख़ुशि थींदो त शायदि ख़र्ची ॾींदो, या चांहि पीआरींदो या बोतल पीआरींदो। तंहिंजे करे बेरीश छोकिरनि ॾे बि न निहारियो, गुनाह। हसीन जमील छोकिरो हुजे नज़र हेठि कयो। बहरहाल इमाम मोहम्मद नंढड़ो हुयो। पोइ हिकिड़ो यहूदी हुयो प्रोफेसर। यहूदी जेके आहिनि क़ुरान हदीस जो मुतालियो कंदा आहिनि, इस्लाम जो मुतालियो कंदा आहिनि, नबी साईं जी ज़िंदगी साहबा जी ज़िंदगी पढ़ंदा आहिनि। उन यहूदी प्रोफेसर हज़रत इमाम मोहम्मद के जो ॾिठो त पुछा कईं, पुट तुंहिंजो नालो छा आहे? इमाम मोहम्मद फरमायो, मुंहिंजो नालो मोहम्मद आ। तो उन यहूदी प्रोफेसर जी ज़ुबान मां बेसाख्त कलमो जारी थियो, अशहदु अल्ला इलाहा
इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। कलमो भी पढ़े पियो, रोए भी पियो, ऐं चवे पियो मुसलमानो मुबारक हुजे वही नंढड़ो मुहम्मद एॾो सुहिणो आहे त तव्हांजो वॾो मुहम्मद केॾो न सुहिणो हूंदो। ही नंढड़ो मुहम्मद एॾो सुहिणो आहे त तव्हांजो वॾो मुहम्मद केॾो सुहिणो हूंदो। इमाम मुहम्मद जे चेहरे खे ॾिसी कलमो पढ़ी करे मुसलमान थियो। असांजा हज़रत साईं मोहम्मद शाह अमरोटी असां त बचपन में तालबी ज़माने में साईं खे ॾिठोसीं। कुराड़ा रात वाह जो बि असां सैयद खे रब हुस्न ॾिनो। असां तालब हिक ॿिए खे पिया चऊं नंढड़ा चवंदासीं बाबा बुज़ुर्ग ईअं थींदा। साईं मोहम्मद शाह जे चेहरे खे केतिरनि वांगनि ॾिसी करे कलमो पढ़ी करे इस्लाम क़बूल कयो त मोहम्मद शाह एॾो सुहिणो आहे त हिन जो नालो मोहम्मद केॾो न सुहिणो हूंदो। नालो एॾो प्यारो आहे त पाण रब खे केॾो प्यारो हूंदो। सम्झो सुभान अल्लाह। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे एतिरो अम्मा खे पंहिंजो बच्चो प्यारो न आहे जेतिरो असांजो नबी अल्लाह खे प्यारो हो। अम्मा हूंदी आहे बच्चो कारो बि हुजे, रंग जो कारो हुजे, शिकिल जो सादड़ो हुजे, पर अम्मा ईअं भाईंदी आहे त मुंहिंजे हिन बच्चे जहिड़ो दुनिया में कंहिंजो बच्चो ई न आहे। प्यार ऐं मोहब्बत में उहा अम्मा पंहिंजे बच्चे जो नालो न वठंदी आहे। कॾहिं चवंदी आहे मुंहिंजो मिठू, कॾहिं चवंदी आहे मुंहिंजो सुहिणो, कॾहिं चवंदी आहे मुंहिंजो दादलो, कॾहिं चवंदी आहे मुंहिंजो मखण, कॾहिं चवंदी आहे मुंहिंजे गुलाब जो गुल। मोहब्बत में अम्मा बच्चे जो नालो न वठंदी आहे, लक़बनि सां सॾिड़ा कंदी आहे। अल्लाह साईं मिसाल ऐं तशबीह खां पाक आहे, पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे क़ुरान मजीद जो तव्हां मुतालियो कंदव त पूरे क़ुरान मजीद में अल्लाह कॾहिं बि असांजे सुहिणे नबी खे नालो वठी करे सॾु न कयो आहे, लक़बनि सां सॾिड़ा कई। लक़बनि सां साईं जन जे कुलल मुबारकनि ते चादर पई, अल्लाह के नबी से जी वा चादर एडी वणी वही जो फरमाई या अय्युहल मुज़म्मिल, ओ मुझे चादर वारा नबी। साईं जन जे बदल मुबारक ते कंबल वेड़ियो पियो हो। अल्लाह के उहा अदा एडी साईं जी पसंद अची वई जो फरमाई या अय्युहल मुद्दसिर, ओ मुझा कंबल वेड़ींदड़ नबी। साईं जन पंहिंजे ज़ुल्फन के कंगी पिया ॾियनि। अल्लाह के वो मंज़र एॾो पसंद अची वियो जो फरमाई वज़ुहा वल्लैलि इज़ा सजा, ओ मुझा सुगा मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुंहिंजे इन्हनि कारनि कारनि ज़ुल्फनि जो भी कसम। प्यार एॾो आहे, मोहब्बत एॾी आहे जो पूरे कुरान मजीद में अल्लाह कॾहिं बि असांजे सुहिणे नबी खे नालो वठी करे सॾु न कयो आहे, लक़बनि सां। नबी साईं मेराज ते विया, सारी काइनात हेठि हुई, असांजो सुहिणो नबी सभिनी खां मथे हो। हिकिड़ो रब, ॿियो रब जो महबूब। दुनिया में मजाजी आशिक पंहिंजे मजाजी माशूक सां अकेला में वेहंदो आहे, पोइ हुनखे चवंदो आहे तोखे सुहिणो चवां, तोखे प्यारो चवां, तोखे महबूब चवां, तोखे अखियुनि जो ठार चवां, तोखे दिल जो करार चवां। अल्लाह साईं त मिसाल ऐं तशबीह खां पाक आहे, पर रब बि मेरा जवानी रात असांजे सोने नबी की जो मुझा महबूब आई ते तोखों सवा मुखों सवा ॿियो कोई कोन्हे। हिकिड़ो रब ॿियो रब जो महबूब। हाणे तूं ॿुधा तोखे ताहा जे नाले सां सॾु कयां, तोखे यासीन जे नाले सां सॾु कयां,
तोखे या अय्युहल मुज़म्मिल जो लक़ब जा, तोखे या अय्युहल मुद्दस्सिर जो लक़ब जा। सोना तोखे आमिर जे नाले सां सॾु कयां, तोखे महमूद जे नाले सां सॾु कयां, तोखे दाई अल्लाह जो लक़ब जा, तोखे सिराज मुनीरा जो लक़ब जा। ओ मुंहिंजा महबूबा जो जेको तूं चवी मां खुदा तो मोहम्मद खे उहो लक़ब जा। सब जो सुभान अल्लाह। असां जहिड़ो मौलवी हुजे आ चयासीं मूंखे ख़तीब पाकिस्तान जो लक़ब मिले, को चया मूंखे रईसुल वाइज़ीन जो लक़ब मिले, को चया मूंखे शहनशाह खिताबत जो लक़ब मिले, को चया मूंखे अल्लामा जो लक़ब मिले, को चया मूंखे सजन साईं जो लक़ब मिले, दिलबर साईं जो लक़ब मिले, सोना साईं जो लक़ब मिले, मिठा साईं जो लक़ब मिले। पर नबी साईं आजिज़ी ऐं नफ़रत में रब खे अर्ज़ कयो, या अल्लाह ताहा जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आ, यासीन जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आ, या अय्युहल मुज़म्मिल जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आ, या अय्युहल मुद्दस्सिर जो लक़ब ॾी तुंहिंजी मर्ज़ी आ, हामिद जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आ, महमूद जे नाले सां सॾु करी तुंहिंजी मर्ज़ी आ। पर मुंहिंजा सोना अल्लाह मां मोहम्मद के पंहिंजो लक़ब ही तो वणे जो तूं रब चवी त मोहम्मद मुंहिंजो बानो। केॾी नमी आजिज़ी आहे, मां बानो। या अल्लाह मुंहिंजो अबो अब्दुल्ला भी तुंहिंजो बानो, मुंहिंजी अम्मा आमिना भी तुंहिंजी बानी, मां मोहम्मद भी तुंहिंजो बानो हाँ। अल्लाह के नबी से जो यो पसंदीदा लक़ब एडू बगी वियो जो रब फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दी लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। रब फरमायो, पाक रब जी ज़ात जंहिं पंहिंजे बाने हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा के सॼी काइनात जो सैर करायो। इन जे करे कलमे में भी साईं जन जो पसंदीदा लक़ब पढ़ियांदो हुयो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इते भी अब्द साईं जन जो पसंदीदा लक़ब पढ़ियांदो हुयो, रसूल बाद में आंदो हुयो। अॼोके दौर में के असांजा सादा मुसलमान चवन था जो अर्श पे मुस्तवी था खुदा होकर, वो जमीन पे उतर पड़ा मुस्तफा होकर। चवन था जेको अर्श ते खुदा हो सो जमीन ते मुस्तफा जे सूरत में आयो। कि सादा मुसलमान हीअं भी चवन था त अहद ऐं अहमद में कोई फर्क कोन्हे, मीम कढी छॾियो त अहद ऐं अहमद साॻी ॻाल्हि आहे। अगा सादा भी मुसलमान अथव जो चवन था साडा अब्दुल कादिर कादिर है, सानू और कादिर दी लोड़ नहीं। चवन था असांजो अब्दुल कादिर ही कादिर आहे, ॿिए कादिर जी असांखे ज़रूरत न आहे। आगा सादा माण्हू भी दुनिया में अथव जेके चवन था अल्लाह ऐं अली में कोई फर्क कोन्हे, को मथे अल्लाह हेठि अली, अली ऐं अल्लाह साॻी ॻाल्हि अथव। चवंदा या कोन था? करे गैर घर बुत की पूजा तो काफिर, वाणियो जेकर मंदिर में बुत जी पूजा करे त काफिर, मुसलमान दरगाह ते कब्र जी पूजा करे त पक्को मुसलमान। करे गैर घर बुत की पूजा तो काफिर, वाणियो जेकर मंदिर में पंहिंजी ज़ाल वठी वञे, बुत के हथ लाए, बुत के चुमियूं ॾे, बुत के बाहूं ॿधे, बुत जो तवाफ करे, बुत जो सजदो करे, बुत जे आॾो पासे पासे त काफिर
मुसलमान दरगाह ते ज़ाल वठी वने वनी कब्र के हथ लाए कब्र के चुमियूं दे कब्र जो तवाफ करे कब्र जो सजदो करे कब्र जाडो पासे पासे त ही पक्को मुसलमान आ। समझो था या सब प्लास्टिक जमा में बैठाओ समझो था नहीं ये गालियों में वगन थी कि नहीं कावड़ थी बनाए जो बेटा खुदा का तो काफिर यहूद वकालत यहूद उज़ैर इब्नुल्लाह यहूद उज़ैर अल्लाह जो पुटवा त काफिर ईसाइन जो वकालत नसार मसीह इब्नुल्लाह ईसाई पिया चवन त ईसा अल्लाह जो पुटवा त काफिर थी विया मक्के जा मुशरिक पिया चवन त मलाइका अल्लाह जूं धीअरूं बनातुल्लाह वजालुल मलाइकत इनासा मक्के जा मुशरिक वरी एडा हरामिया चवन पिया त मलाइका अल्लाह जूं धीअरूं त काफिर थी विया। अजो के दौर जो मुसलमान वरी चे तो नबी नूर मिन नूरिल्लाह नबी अल्लाह जे नूर मां हिकिड़ो नूर आ माना नबी अल्लाह मां निकतल आ जीअं पुट पीउ मां निकतल आ इएं माज़ अल्लाह नबी भी अल्लाह मां निकतल आ हू काफिर ही पक्को मुसलमान। बाबा अकीदो त साॻियो ई थो जीअं हू था चवनि त उज़ैर अल्लाह जो जुज़्व आ माना अल्लाह मां निकतल आ बाबा पुट पीउ जो जुज़्व आहे कि न ये मुसलमान भी जे तो नबी नूर मिन नूरिल्लाह नबी अल्लाह मां निकतल आ माना अल्लाह जो जुज़्व आ। कुरान तो फमा वजालू लहू मिन इबादिही जुज़आ इन्नल इंसान लकफूरुम मुबीन रब फरमायो जेको मां रब जे बानल के मुझो जुज़ बनाईंदो इन जहिड़ो वॾो काफ़िर पधरो काफ़िर दुनिया में ॿियो कोई कोन्हे वॾे में वॾो पधरो काफ़िर इहो आहे। रब फरमायो कुल हुवल्लाहु अहद ओ मुंहिंजा महबूब तूं चओ त अल्लाह अकेलो आहे माना रब जो कोई जुज़ न आहे अल्लाहु समद रब बेनियाज़ आहे सारी कायनात रब जी मोहताज आ रब का जो भी मोहताज ना है लम यलिद रब के न पुट न थी नबी से के 4 पुटरा 4 न्याणियों हजरत अली से के 18 पुट 13 न्याणियों सब जो सुभान अल्लाह वलम यूलद रब के न अब्बू न अम्मा नबी से जी अब्बी जो नालो अब्दुल्ला अम्मर जो नालो अम्मा आमिना हजरत अली से जे अब्बे जो नालो अबू तालिब अम्मर जो नालो फातिमा बिन्त असद वलम यकुल लहू कुफुवन अहद रब जे बराबर कोई कोने हू अकेलो आ। जो के आग पर बाहर सजदा तो काफिर वो मजूसी बाह जी पूजा करे बाह जा सजदा करे त काफिर ऐं मुसलमान पीर जे पेरन ते झुके त पक्को मुसलमान। बाबा झुकी करे न मिलंदा कयो तव्हां मुवहिदो मता तव्हां सम्झो त इन में अदब आहे। असांजा हज़रत सईद मोहम्मद आलम जरार पहुड़ वारा रहमतुल्लाह अलैहि अल्लाह उन जी कब्र ते करोड़ा रहमत नाज़िल फरमाए आमीन चओ। साईं जन के हिकिड़े मुरली दावत कई वॾी दावत कई वॾो ॾांद कुठई 50-100 देगियूं लाथई साईं जन जो आया त साईं जन खे ईअं झुकी करे पियो मिले जीअं असां त साईं जन हुनखे धिको ॾिनो चऊं बाबा परे थी मां तुंहिंजी मानी बि न खाईंदुसि तुंहिंजो पाणी बि न पीअंदुसि तूं मूंखे क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जे ॾाढो जवाबदार थो बनाई। खुदा क़यामत जे ॾींहुं मूंखां पुछा करे त तव्हां पंहिंजे मुरीदनि खे पंहिंजे ॾाढो झुकायो पिया। तौबा कर न सिर्फ़ु कलमो पढ़ पोइ मां तुंहिंजी मानी खाईंदुसि। हा एॾा असांजा बुज़ुर्ग खाओ अॼोके दौर जा पीर केरु झुकी थो मिले त पुठीअ ते हथ था रखनि जीअं पाॾे जे पुठीअ ते हथ रखबो आहे शाबाश तूं भलो मुरीद।
मुर्शिद जे हथन के चुमी जो जायज़ थव, मुर्शिद जे पेशानी के बोसो जो जायज़ थव, मुर्शिद जे गर्दल मुबारक के कुलल मुबारक के बोसो जो जायज़ थव। जेतिरो अदब कयो घटा, पर झुकी करे मुर्शिद सां मिलन इहो सजदे रुकूअ सां मुशाबिह आहे, इहो नाजायज़ थव, हराम थव। पाण त ॾोही पिया थियो, पर मुर्शिद खे बि गुनाहगार पिया कयो। मगर मोमिनों पर कुशादा है राहें, पुरिश्तश करे शौक से जिसकी चाहें। नबी को जो चाहे खुदा कर दिखाए, वलियों का रुतबा नबी से बढ़ाए। सौ से तो चवन था अहद अहमद में कोई फर्क को नहीं। जो अर्श पे मुस्तवी था खुदा होकर, वो जमीन पे उतर पड़ा मुस्तफा होकर। नबी को जो चाहे खुदा कर दिखाए, वलियों का रुतबा नबी से बढ़ाए। वलियन जो रुतबो नबी से का मथे करे छो। दस्तगीर दस्तगीर हज़रत सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह उन जवान जी कबर ते किरोड़ा रहमत नाज़िल फरमाए। वो फरमाईंदा त दस्तगीर जो शान नुज़ूल तव्हांखे ख़बर आहे त शान नुज़ूल छा आहे? साईं फरमाए हवालो ॾींदा त हिननि जे किताबनि में लिखियल आहे त अल्लाह ऐं नबी साईं ऐं हज़रत महबूब सुबानी गॾु अचनि पिया। पोइ दरियाह अची वियो, पोइ हज़रत महबूब सुबानी टप ॾिनो त सिधो परीहं भर। वरी ॿिए नंबर ते नबी साईं टप ॾिनो त साईं जन जो कदम मुबारक खोड़ी मुबारक दरियाह में ॿुॾी वई। टे नंबर ते अल्लाह जो टप ॾिनो त धू विच दरियाह। हज़रत महबूब सुबानी चयसि दस्त, दस्त माना हथ, गीर माना वठ। हज़रत महबूब सुबानी चयसि दस्तगीर अलाह खे चई त मुंहिंजो हथ वठ त तोखे ॿाहिरि कढां। हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंजो इहो अक़ीदो हुजे हिन जो ईमान बचंदो? लाड़काने जो मौलवी हुयो, मौलवी दोस्त मोहम्मद बुलबुल मदीना हुनखे चवंदा वाइस पियो करे। पोइ साईं ॿेर वारनि जो शागिर्द हो हिकिड़ो मारफानी बरोच, उहो बि जलसे में वेठो। पोइ मौलवी दोस्त मोहम्मद तकलीफ़ पियो करे त हज़रत महबूब सुबानी वटि हिकिड़ी माई आई, उनखे 7 न्याणियूं हुयूं। साईं खे चईंसीं मां आई आहियां तो वटि पुट जे लाइ, सवाली हा मूंखे पुट ॾियो। त हज़रत महबूब सुबानी फरमायसि अम्मा तुंहिंजे लिखे में न आहे। माईअ चयो जेकर लिखे में हुजे हा त तो वटि छो अचां, बाक़ी तूं छा जे लाइ? पोइ त हज़रत महबूब सुबानी जोश में अची विया, फरमायूं नथी ॿुड़ी त चङो भला इहे 7 ई धीअरूं 7 ई पुट अथई। त उहो जेको बरोच साईं ॿेर वारनि जो मुरीद उथी बीठो चए हल मौलवी साहिब हेॾो लोटीअ वारो कूड़, हेॾो लोटीअ वारो कूड़। लोटी ॾिठी अथव हेठों सोड़ी मथों वेकिरी, पोइ लुॾंदी आहे। चई हेॾो लोटीअ वारो कूड़, मौलवी साहिब हेॾो ज़ुल्म। हाणे इहे 7 न्याणियूं कंहिंजूं ज़ालूं हूंदियूं, कंहिंजूं माइरूं हूंदियूं, कंहिंजूं भेनरूं हूंदियूं। हाणे हुननि निभागनि जूं ज़ालूं जो मर्द थी वञनि त उहे निभागा खे ख़ुदा जा वली हेॾो ज़ुल्म कंदा आहिनि। 7 न्याणियूं 7 पुट सभु वेठा, हक़ दस्तगी नारा लॻी आहे। हुन बरोच माण्हू हुन सां केरु विढ़े कोन पियो, ॾिंगो माण्हू हुयो। चई हुननि निभागनि सां हेॾो ज़ुल्म थी वियो जंहिंजूं ज़ालूं पुट थी वयूं। छोकिरनि जूं माइरूं उहे मर्द थी वयूं, हाणे उहे केॾे वञनि? दलील जो न चए बाबा इहो वहाबी अथव उथारियोसि। दलील न आहे त पोइ इहो बसि इहो वहाबी अथव, वलियनि खे मञे ई कोन। शहीदों से जा जा के मांगे दुआएं, न ईमान बिगड़े न इस्लाम बिगड़े। असांजी मर्ज़ी आहे जीअं वणे तीअं कयूं, असांजो ईमान भी मज़बूत इस्लाम भी मज़बूत न आहे। ईअं उहो हिकिड़ो पीर हुयो, उहो मुरीद जे घर वियो। मुरीदानी खे चई फ़क़ीरानी ॾे हवाले निमाज़ पढ़ंदी आहियां। चई साईं न। साईं फरमाइस कोरो भरे आ। फ़क़ीरानी वई कोरो भरे आई। पोइ साईं हुनखे वज़ू करायो,
नमाज पढ़ाईस साईं तो हलियो वियो साल खां बाद वरी आयो साईं मुरीदानी के चई देवाल फकीरानी नमाज पढ़ंदी आ चई आओ हिकड़ी नमाज भी सजे साल में कज़ा न कई आ पीर साहब चो भला वुज़ू भी कंदी आ चई से वुज़ू जेको तवा कराए वियो सजो साल सागे वुज़ू सां बे नमाज एडो माईअ जो वुज़ू मजबूत हुयो जो न पेशाब सां पियो टुटे न कज़ा हाज सां पियो टुटे न मुक्स जे सुम्हण सां पियो माईअ जो वुज़ू टुटे सो असांजो ईमान ऐं इस्लाम आहे इन माईअ जे वुज़ू वांगुरु जीअं वणे तीअं कयो तव्हांजो ईमान भी मजबूत इस्लाम भी मजबूत न आहे ईअं रस्तो हिकिड़ो वठो या तो मुसलमाननि वारो रस्तो या भीलन वारो रस्तो पूजा कंहिंजी कबी मुश्किल कुशा केर हाजत रवा केर नज़र ऐं न्याज जे लाइ केर रुकू ऐं सजदे जे लाइ केर पुटनि ऐं न्याणियुनि वारो केर इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केर मौत हयाती जो मालिक केर नफ़े नुक़सान जो मालिक केर आलिमुल गैब हर शइ खे ॼाणण वारो केर हाज़िर नाज़िर हर जाइ ते मौजूद सभिनी खे ॾिसण वारो केर दाता ॾियण वारो केर दस्तगीर ऐं गौस मदद करण वारो केर गंज बख्श खजाना बख्शण वारो केर मुख्तार कुल कंहिंजी ज़ात नबी से फरमा मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह मुझे महबूब फरमा जे मुझे उम्मती जी जुबान ते अव्वल में भी आखिर में भी ये लफ्ज जारी थिया तो मुझो महबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकड़ो अल्लाह मोहम्मद मुस्तफा मुझो रहबर रहनुमा है दखलल जन्नह मुझे महबूब फरमायो मां तो चवां ते मुझो उम्मती बिश्त में वेंदो इंशाअल्लाह असां बिश्त में वेंदासीं बस नमाज पढ़ो हिकड़ो यो कम कयो मूंखे उमेद है तव्हां सभु निमाज़ी हूंदो पर जिन खां कुताही थी वई अॼु वाइदो कयो त निमाज़ पढ़ंदासीं बाबा घर में निमाज़ वारो माहौल बनायो निमाज़ खां सवा चारो कोन अथव क़यामत में पहिरीं पुछा निमाज़ ॾिठी निमाज़ वारे अमल में कामयाब त अॻिते बि कामयाब हिकिड़ो वज़ीफ़ो तव्हांखे ॾियां थो बेनिमाज़नि खे उहो वज़ीफ़ो पढ़ंदव इंशाअल्लाह निमाज़ी थी पढ़ंदव वज़ीफ़ो जेके बेनिमाज़ी आहिनि वो वज़ीफ़ो ही आ तो जनाज़े जी नमाज खां अॻु में नमाज पढ़ो इहो पढ़ो पिया जेको बेनमाज़ी आहे वो पाण खे चओ पिया इहो वज़ीफ़ो ज़ुबान ते हुजे जंहिं वक़्तु बि नमाज जो टाइम थिए त पाण खे चओ सुभाणे तुंहिंजी जनाज़े जी नमाज थींदी पंहिंजी जनाज़े जी नमाज खां अॻु में नमाज पढ़ी वठो इहो वज़ीफ़ो पढ़ंदो जॾहिं महिल बि आज़ान अचे त पाण खे इहे लफ़्ज़ चओ त फलाणा जनाज़े जी नमाज सुभाणे तुंहिंजी थींदी पंहिंजी जनाज़े जी नमाज खां अॻु में नमाज पढ़ इंशाअल्लाह इहो वज़ीफ़ो पढ़ंदासीं रब हिम्मत ॾींदो तौफ़ीक़ ॾींदो मस्जिद में झुकंदासीं रब जे आॾो घर में भी नमाज वारो माहौल बनायो तौबा इस्तिग़फ़ार वारी तस्बीह ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द दुरूद यो घर में बच्चन के न्याणियुनि खे विहारे कॾहिं कॾहिं कंदा कयो इंशाअल्लाह उन जा असरात थींदा फ़ाइदो थींदो ऐं अहिड़ा जलसा थियनि त उन्हनि जलसा में शरीक थियो तमामु भली ॻाल्हि आहे ख़ुसूसन वरी जेके सियासी जलसा जीअं कोटिया में जलसो थियो कराची में इन्हनि जलसनि में त ज़रूरु शरीक थियो छो त इहो जिहाद जो सॾु आहे असांजा गैर सियासी माण्हू वीचारा उन्हनि खे ख़बर ई न आहे चवंदा जलसनि जो कहिड़ो फ़ाइदो आहे बाबा